वरी याद आई अबाणे वतन जी उथी साह में सार अॼु सांगिन जी से सुडका सुसोईअ जा मेहारी मोहब्बत उहा काक जी खाक राजे जी उल्फत जहन जो जमालो हकल हारियुनि जी वरी याद आई अबाणे वतन जी। सच भी है दोस्तों, सिंध छॾे आयासीं, कणो कणो थी विखिरजी पियासीं, केॾी मशक़त कईसीं, संघर्ष कयोसीं, तॾहिं त अॼु हिन मुक़ाम ते आहियूं। पर अॼु बि असांखे पंहिंजी ॿोली बचाइण लाइ जेका महिनत करणी पई थी पवे, जेका मशक़त करणी पई थी पवे, उहा ख़तमु न थी आहे। ऐं उन जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे कि असां पंहिंजी नई टहीअ खे पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजी संस्कृतीअ सां जोड़ियूं। गोंदिया शहर जी सभिनी खां सुठी ॻाल्हि ज्ञान भाऊ पंहिंजे उद्बोधन में चयो बि कि असां आयासीं, जंहिं स्टेशन तां लथासीं त जेका यंग ब्रिगेड आयल हुई असांखे हुते वठी अचणु, जंहिं जोश सां हुननि आयो लाल चयो झूलेलाल कयो, त असां त मतिलबु डबल जोश सां भरिजी वियासीं। हुननि खां असांखे ॾाढी पॉज़िटिव एनर्जी मिली, ॾाढी पॉज़िटिविटी मिली। त नई टहीअ खे जोड़णु तव्हांजे शहर में ॾाढो सुठी तरीक़े सां तव्हां इहो करे रहिया आहियो। उहे बि चवंदा आहिनि ॿार पुछ जो वार, जीअं वराईस तीअं वरे। त ॿारनि खे जेसि ताईं असां पंहिंजी संस्कृति ऐं पंहिंजी ॿोलीअ जो नॉलेज न ॾींदासीं, ज्ञान न ॾींदासीं, तेसि ताईं उहे कीअं सिखंदा, कीअं ॿोलीअ सां जुड़जंदा, उहो तमामु ज़रूरी आहे। ॾाढी सिक सां गॾु मां हाणे आमंत्रित करणु चाहींदमि अखंड सिंधु संसार जे संपादक श्री ज्ञान लालवाणी साहब, जिन खे जेके पाण पिण कवि आहिनि ऐं ॿोलीअ सां हिननि खे बि तमामु प्यार आहे। ॾिसूं वतन खां पोइ ॿोलीअ ते ही तव्हांखे छा ॿुधाए रहिया आहिनि ऐं छा आह्वान करे रहिया आहिनि। श्री ज्ञान लालवाणी साहब, ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं। काश मां कांच हुजां हां, काश मां कांच हुजां हां, कोई मूंखे पंहिंजे कारखाने में ढाले हिकु सुहिणो प्यालो बणाए हां। काश मां कांच हुजां हां, कोई मूंखे पंहिंजे कारखाने में ढाले हिकु सुहिणो प्यालो बणाए हां। कई वापारी पंहिंजे दुकान जे शोकेस में सजाइनि हां। कई वाणिया मूंखे पंहिंजे घर में समाइनि हां। कई वाणिया मूंखे पंहिंजे घर में समाइनि हां। कॉकटेल जे वक़्तु मूंखे प्यार सां पंहिंजे मुंहुं लॻाइनि हां। पर मां आहियां सिंधी ॿोली, सिंधियुनि जे मुंहं खां दूर। काश मां कांच हुजां हां, काश मां कांच हुजां हां।